अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ते मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी कलीम। नाज़रीन, अॼु असां हिबर ॿीहर लेबर खाते जे मातहत इदारे सेसी में कम कंदड़ उन्हनि मुलाज़मनि जो ज़िक्र कंदासीं जेके ॿ सरकारी नौकरियूं कनि था ऐं इन हवाले सां हलंदड़ जांच किथे पहुती आहे। कोशिश कंदासीं त सभु शयूं साम्हूं आणजनि। नाज़रीन खे इहो ॿुधाईंदासीं त ॿ सरकारी नौकरियूं कंदड़ मुलाज़मनि बाबति वज़ीर आला इंस्पेक्शन इंक्वायरीज़ एंड एम्प्लीटेशन टीम जी जांच में कहिड़ियूं सिफ़ारिशूं थियलियूं आहिनि ऐं उन्हनि सिफ़ारिशुनि ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कहिड़ा हुकम जारी कया आहिनि। सेसी जा मुलाज़िम सिंध जे ॿियनि कहिड़नि खातनि मां पघारूं खणनि था ऐं उन्हनि आख़िरी भेरो डबल पघार कहिड़े महीने में खई हुई, इहे सभु तफ़सील बि अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदा। प्रोग्राम जे ॿिए हिसे में नाज़रीन खे ॿुधाइबो त सिंध जे खुराक खाते में वधीक केतिरनि अरब रुपयनि जी कणक ग़ाइब थियण जी तस्दीक थी आहे ऐं अरबे रुपया गिड़काईंदड़ उन्हनि करप्ट कामूरनि ख़िलाफ़ हेल ताईं कहिड़ी कार्रवाई अमल में अची सघी आहे। सेसी जे मुलाज़मनि खे ॿ सरकारी नौकरियूं हुअण वारे मामले जी जांच मुकम्मल थी वई, रिपोर्ट वॾे वज़ीर खे पेश। ॿ नौकरियूं कंदड़ मुलाज़मनि ख़िलाफ़ कार्रवाईअ जो हुकुम वॾे वज़ीर लेबर खाते जे सेक्रेटरी जी सरबराहीअ में 5 रुकनी कमेटी ठाहिण जी बि हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर पारां चीफ सेक्रेटरी सिंध खे ख़त लिखी जांच रिपोर्ट में थियल सिफ़ारिशुनि ते अमल करण जी बि हिदायत कई वई आहे। वर्कर्स वेलफेयर बोर्ड ऐं सेसी में माज़ीअ जे भर्तियुनि बाबति जेके मामला जांच हेठि न अची सघिया उहे ॿीहर CMIT ॾांहुं मोकिलिया वञनि। लेबर खाते जे मातहत सेसी जे मुलाज़मनि वटि ॿ नौकरियूं हुजण जो स्कैंडल ज़ाहिर थियो हो। KTN न्यूज़ ऐं काविश जी ख़बरुनि ते जांच शुरू थी वई। सेसी जा मुलाज़िम स्कूल एजुकेशन, पुलिस, KMC ऐं ॿियनि खातनि मां बि पघारूं खणनि था। ॼाणायल मुलाज़मनि आख़िरी भेरो डबल पघार 31 मार्च 2026 ते खई। सेसी में गुज़िरियल 5 सालनि दौरान थियल भर्तियुनि वारे मामले जी जांच न थी। लेबर खाते जे मातहत इदारनि में माज़ीअ में बि सियासी बुनियादुनि ते भर्तियूं थींदियूं रहियूं आहिनि। सिंध जे खुराक खाते में वधीक 3 अरब 88 करोड़ रुपया मालियत जी कणक ख़राब थियण जी तस्दीक थी वई। 3 अमलदार नौकरियुनि तां बरतरफ़। 2 अरब 9 करोड़ 93 लख रुपयनि जी करप्शन करण ते फूड इंस्पेक्टर ज़हीर बिरोही ऐं 59 करोड़ 62 लख रुपयनि जी करप्शन ते सुपरवाइज़र ज़ेब मक्सी बरतरफ़। कंबर शहदादकोट जे फूड इंस्पेक्टर अमानुल्ला मक्सी ते 1 अरब 19 करोड़ रुपयनि जी करप्शन साबित, खेसि नौकरीअ मां फ़ारिग़ कयो वियो। नौकरियुनि तां बरतरफ़ थियल मुलाज़मनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वेंदा। सभिनी खां हड़प कयल रक़म बि वसूल कंदासीं, सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान। सिंध में कणक जी ख़रीदारी बि सुस्त रफ़्तारीअ जो शिकार। मुक़रर हदफ़ 10 लख मैट्रिक टन मां 1 लख मैट्रिक टन कणक जी ख़रीदारी बि न थी सघी। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असां सां स्टूडियो में मौजूदु आहे KTN न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर टाइम ॾियण लाइ। सगीर, सभ खां पहिरियों इहो ॿुधाइजो त सेसी जे मुलाज़मनि खे ॿ सरकारी नौकरियूं हुअण वारे मामले जी जेका जांच मुकम्मल थी आहे उन में कहिड़ियूं शयूं साम्हूं आयूं आहिनि ऐं जांच रिपोर्ट में कहिड़ियूं सिफ़ारिशूं थियल आहिनि? वॾी महिरबानी रोशनी। ॾिसो, सिंध में पौरैतनि जी भलाई जे लाइ हिकिड़ा इदारा ठहियल आहिनि ऐं उहे इदारा जेके आहिनि ॾिठो वञे त करप्शन जे वर चढ़ी विया आहिनि ऐं पौरैतनि जी भलाई जे लाइ के ख़ासि उन्हनि के उपाउ न आहिनि वरिता ऐं हर आए ॾींहुं उन्हनि में कंहिं न कंहिं मामले ते जेको आहे उहो स्कैंडल्स उन्हनि जा साम्हूं अचनि पिया। यानी इहे इदारा जेके आहिनि उहे करप्ट तरीन बणिजी विया आहिनि। उन्हनि में सियासी भर्तियूं हुजनि या उन्हनि जी जीअं सेसी आहे, सेसी में उते पौरतनि जी भलाई जे लाइ को ख़ासि कमु न पियो थिए, या वर्कर वेलफेयर बोर्ड आहे त वर्कर वेलफेयर बोर्ड जो जेको पौरतनि जे हिसाब सां जेको कमु करणु घुरिजे उहो कमु न पियो थिए। ईअं ई अरबे रुपयनि जा करप्शन जा जेके आहिनि किसा असीं पंहिंजे अॻु में बि इन प्रोग्राम जे ज़रिए नाज़रीन खे ॿुधाए चुका आहियूं, पर अॼु बि उहा साॻी सूरत हाल आहे। सही। हाणे हिकिड़ो मामिलो थियो हुयो ऐं मूं इन मामले ते रिपोर्ट ॾिनी हुई त सेसी में जेके आहिनि कुझु अहिड़ा मुलाज़िम आहिनि जेकी ॿ नौकरियूं कनि पिया। सही। त उन मामले जी जेका उहा रिपोर्ट आई, KTN न्यूज़ ते रिपोर्ट हली, काविश में रिपोर्ट हली, जंहिंखां पोइ इन मामले जो नोटिस थियो ऐं CM सिंध जेको आहे इन मामले जो नोटिस वठी CMIT खे जांच जो हुकुम ॾिनो।
पोइ उन खां पोइ सेक्रेटरी CMIT ऐं हिकु मेंबर जेको आहे CMIT जो मंगरियो साहब उन ॿिनि जी जेका मुश्तमिल जेको टीम आहे उहा उते वई सेसी में ऐं उन मामले जी जांच कई। टोटल 71 ॼणा हुया जेकी इन्हनि शयुनि में या इन्हनि मामलनि जे इल्ज़ाम में ठाहियल हुया। उन मां हाणे जेको आहे उहो इहा रिपोर्ट मुकमल थी वई आहे ऐं रिपोर्ट इहा 30 अप्रैल 2026 ते जेको आहे उहा मोकिली वई, जंहिंखां पोइ हाणे CM बि इन ते एक्शन खणी छॾियो आहे। त टोटल जेके आहिनि उहे जेके आहिनि अटकल वीक जे लॻभॻि जेके आहिनि उहे मुलाज़िम जेके आहिनि उहे डबल जॉब करे रहिया हुआ ऐं ॿिया जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि डबल जॉब कयूं, कुन पघारूं खयूं की न खयूं। यानी उते अंधेर नगरी जी बि हिकिड़ी इंतिहा आहे सेसी में, त हिकु ई वक़्त ते मुलाज़िम जेके आहिनि उहे सेसी में बि हुया ऐं पुलिस, बल्दियात, स्कूल एजुकेशन, सिंध पुलिस समेत या सिहत ॿियनि खातनि मां बि जेके आहिनि उहे पघारूं खणी रहिया हुआ। त टोटल 71 मुलाज़िमनि जी लिस्ट हुई, उन मां 21 खां 22 ॼणा जेके आहिनि उहे इन मामले में जेके आहिनि उहे मुलविस हुया। त हाणे इन मामले जी जांच थी ऐं जांच खां पोइ इहे सिफ़ारिशूं कई वयूं आहिनि त इन्हनि मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ु एक्शन कयो वञे। जन ॿ जेके आहिनि उहे नौकरियूं कयूं आहिनि ऐं हिन वक़्त ताईं उन्हनि केतिरियूं पघारूं खयूं आहिनि उन्हनि खां इहे पैसा रिकवर कया वञनि। उन खां अलावा उनखे इहो बि चयो वियो हो CMIT खे त छाकाणि जो सेसी या वर्कर वेलफेयर बोर्ड में उते वॾे पैमाने ते जेके आहिनि उहे स्कैंडल ज़ाहिर थियल आहिनि, सियासी भर्तियूं थियल आहिनि, तंहिं करे उन मामले खे अञा टच न आहे कयो वियो ऐं उनमें सिफ़ारिशूं त थियल आहिनि, पर CM सिंध जेको आहे उन ते एक्शन कयो आहे त इन मामले जी बि जेका आहे उहा जांच कई वञे। अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त CMIT जी रिपोर्ट ते वॾे वज़ीर कहिड़ो एक्शन खयो आहे ऐं ज़िम्मेवार करार ॾिनल अमलदारनि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी सघी आहे? ॾिसो, इहा जेका रिपोर्ट सिंध जे वॾे वज़ीर खे पेश कई वई आहे त सेसी में जेकी ॿ जेके मुलाज़िम हुया उहे ॿ नौकरियूं करे रहिया हुआ, उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन करण जो हुकुम ॾिनो आहे ऐं उन्हनि खे इहो चयो वियो आहे त जेके ॿ नौकरियूं करे रहिया हुआ उन्हनि खां पैसा जेके आहिनि उहे रिकवर कया वञनि। उनखां अलावा वॾे वज़ीर इहो चयो आहे त लेबर खाते जे सेक्रेटरी जी सरबराही में हिकिड़ी कमेटी बि जोड़ी वञे। उन कमेटी में जेको आहे उहो सेसी जो कमिश्नर उहो मेंबर हुजे ऐं CMIT जो ग्रेड 19 जो जेको ऑफिसर उहो बि मेंबर हुजे, SNGD जो जेको ग्रेड 18 खां घटि न हुजे उहो बि मेंबर उन में कयो वञे। उनखां अलावा फाइनेंस या ट्रेज़री जो मुलाज़िम जेको आहे या ऑफिसर जेको आहे उहो बि इन मेंबर हुजे। त याने इहा कमेटी जेका आहे लेबर खाते जी सरबराही में जोड़ण जो चयो वियो आहे। इहो ख़त जेको आहे सिंध जे वॾे वज़ीर जी मंज़ूरी खां पोइ वज़ीर आला सेक्रेटरीट तरफ़ां चीफ सेक्रेटरी सिंध खे लिखियो वियो आहे ऐं उन में इहो चयो वियो आहे त जेकी इन CMIT जी रिपोर्ट में जेकी बि सिफ़ारिशूं थियल आहिनि उन ते अमल दरामद जे लाइ जेके आहिनि उहे एक्शन कयो वञे ऐं इहा कमेटी जेका आहे उहा लेबर खाते जी सरबराही में जोड़ी वञे। ऐं कमेटी खे टास्क कहिड़ो ॾिनो वियो आहे, उहो इहो चयो वियो आहे त जेकॾहिं 45 ॾींहंनि जे अंदरि वसूली न थिए त इहे उन्हनि ते एक्शन करण जे लाइ या उन ते फ़ौजदारी केस करण जे लाइ इहे मामला जेके आहिनि उहे एंटी करप्शन खे बि मोकिलिया वञनि। उनखां अलावा जेका लेबर खाते खे बि जेका उहा हिदायत कई वई आहे त CMIT जे जेका रिपोर्ट आहे उन ते जेके बि उन्हनि ते सिफ़ारिशूं थियल आहिनि उन ते अमल दरामद कयो वञे ऐं वसूली खे यकीनी बणायो वञे। जन लापरवाही जो मुज़ाहिरो कयो आहे ऑफिसरनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हाणे उनखां अलावा हिकिड़ी ॿी अहम शइ आहे जेका CMIT त तमामु जल्द इहा रिपोर्ट ॾिनी आहे पर उहे उन मामले खे टच न आहे कयो। वर्कर वेलफेयर बोर्ड में ऐं लेबर सेसी में वॾे पैमाने ते जेके आहिनि उहे सियासी बुनियादनि ते भर्तियूं थियल आहिनि, गैर क़ानूनी तौर ते भर्तियूं थियल आहिनि ऐं उन्हनि जूं क़ानूनी घुर्जियूं पूरियूं कोन आहिनि। उन मामले ते इहे बि शिकायतूं हुयूं, हालांकि CMIT उन्हनि खां रिकॉर्ड घुरियो हुयो त गुज़िरियल 5 सालनि जे अंदरि सेसी में जेके बि भर्तियूं थियूं आहिनि उन्हनि जो रिकॉर्ड ॾिनो वञे, पर उन जो रिकॉर्ड शायदि उन्हनि न ॾिनो या हिननि संजीदा CMIT न थी, इन जे करे उन मामले जी जांच न थी सघी, पर इहो मामिलो गौर हेठि ज़रूरु आयो। त हाणे उन में जेको सिंध जे वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी सिंध खे ख़त लिखियो आहे उन में इहो पैरा बि शामिल आहे त वर्कर वेलफेयर बोर्ड ऐं सेसी में
माज़ी में जेके बि भर्तियूं थियूं आहिनि उन मामले ते 30 ॾींहंनि जे अंदरि जेके आहिनि इहो रिकॉर्ड CMIT ॾांहुं मोकिलियो वञे यानी इन मामले जी बि जांच थींदी छाकाणि जो इहो तमामु अहम मामिलो आहे ऐं ताज़ो जेके भर्तियूं थियूं आहिनि सेसी में उन ते बि सवाल उथी रहिया आहिनि त उहे सही नमूने सां न आहिनि थियूं क़ानूनी घुरिजूं पूरियूं न आहिनि कयूं वयूं ऐं जेके आहिनि तमामु वॾी एज वारनि खे बि जेको आहे उहो मुलाज़िम ठाहियो वियो आहे उन खां अलावा ॿियो जेको ज़रूरी जेके कारवायूं आहिनि यानी जीअं हाणे इन्हनि मुलाज़िमनि जेकी ॿ नौकरियूं कयूं ऐं ॿ जेके पघारूं खयूं आहिनि उन्हनि जे लाइ कहिड़ो फ़ैसिलो थियणु घुरिजे उहो मामिलो बि जेको आहे उहो हाणे कमेटी ॾिसंदी ऐं उन्हनि खां रिकवरी बि जेको आहे हाणे कमेटी खे टास्क ॾिनो वियो आहे त उहो बाक़ी हुननि ते केस दाख़िल करण जे लाइ उहो हाणे एंटी करप्शन खे मामला मोकिलण जो चयो वियो आहे। अच्छा जी अवां शुरू में बुधाया तो लेबर खाते के मातहत इदारे सेसी जा कुछ मुलाजिम स्कूल एजुकेशन सेहत KMC सिंध पुलिस ऐं ॿियनि खातनि मां बि पघारूं खणनि था। नाज़रीन खे इहो ॿुधाइजो त इहे मुलाज़िम केतिरनि सालनि खां डबल पघारूं खणंदा पिया अचनि ऐं इन्हनि आख़िरी भेरो डबल पघार कहिड़े महीने में खई आहे? ॾिसो सेसी में जेका आहे उहा अंधेर नगरी आहे उते को पुछाणो ॼण न हुजे ऐं उते चेक एंड बैलेंस जेको आहे उहो न हुजण जे करे ऐं उते मुलाज़िम जेके आहिनि उहे ॿ पघारूं खणनि था उते जाली डिग्री जी बुनियाद ते माण्हू प्रोमोशन वठनि था उते जेकी नर्सिंग कॉलेज या ॿियनि क़िस्मनि जा जेके प्रोजेक्ट जेके आहिनि उहे शुरू थियनि था त उन्हनि खां को पुछण वारो न आहे उहे मनसूबा जेके आहिनि उहे अध में छॾे वञनि था या जेका अस्पतालनि जे लाइ जेका मशीनरी वरिती वञे थी किरोड़नि रुपयनि जे मालियत जी उहा मशीनरी इस्तेमालु हेठि नथी अचे। ईअं ई हिकिड़ी अंधेर नगरी आहे ऐं हालांकि इहो इदारो पौरेतनि जी भलाई जे नाले ते ठहियलु आहे पर पौरेतनि जी भलाई त कान थी थिए पर उते करप्शन जा वॾा स्कैंडल्स जेके आहिनि उहे ज़ाहिर थींदा रहनि था। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एंटी करप्शन बि जेका आहे उहा कार्रवाई कंदी रहे थी। नेब बि जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहे रेफरेंस बि जेके आहिनि उहे दाख़िल कया आहिनि त हीउ नओं जेको आहे उहो केस आहे त तक़रीबन जेके सेसी में कमु कंदड़ जेके मुलाज़िम आहिनि तक़रीबन 20 खां वधीक मुलाज़िम आहिनि उहे केतिरनि ई सालनि खां ॿियनि सूबाई खातनि मां बि जेको आहिनि उहो पघारूं खणनि था। आख़िरी पघार हिननि 31 मार्च 2026 ताईं जी बि खई आहे यानी या कोई स्टाफ न आहे थियो ऐं अंधेर नगरी त ॾिसो उते जेके कमिश्नर्स जेके माज़ी में वेठल हुया या जेके उनखां अलावा ॿिया ऑफिसर्स जेके हिननि जे मथां वेठल आया यानी एडमिन जो जेको पूरो सेक्शन आहे या HR जो जेको पूरो सेक्शन आहे उन्हनि उते ॾिठो ई न ऐं इहो सिस्टम जेको आहे उहो सालनि खां ईअं हलंदो आयो ऐं ॿ पघारूं जेके आहिनि इहे मुलाज़िम खणंदा आया ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई न थी। जॾहिं इहो मामिलो असीं रिपोर्ट कयोसीं उनखां पोइ इहो CMIT इन मामले जो जेको आहे उहो जांच कई ऐं जांच खां पोइ इहो रिपोर्ट वॾे वज़ीर खे पेश कई वई जंहिंखां पोइ इहो मामिलो जेको आहे हाणे कार्रवाई हेठि आयो आहे त तक़रीबन ग्रेड 16, 17 ऐं 18 ग्रेड में बि इन्हनि वटि मुलाज़िमत नौकरियूं आहिनि। उनखां अलावा घटि ग्रेड जा बि जेके आहिनि उहे मुलाज़िम उन में शामिल आहिनि त इहे माण्हू जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जी का हिन वक़्त ताईं कार्रवाई न आहे थी ऐं उन्हनि आख़िरी पघार बि जेका आहे उहा 31 मार्च जी खई ऐं उनखां अलावा उन्हनि जी पूरी लिस्ट जेका आहे उहा उन्हनि वटि सेसी वटि बि आई ऐं उन्हनि खां अलावा या CMIT खे बि रिकॉर्ड ॾिनो वियो त एतिरे क़दुरु जो इहे पौरियतनि जी जेका भलाई जे लाइ जेके ही इदारा ठहियल आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेके मुलविस कामोरा आहिनि यानी वर्कर वेलफेयर बोर्ड हुजे या सेसी जा कामोरा हुजनि ऐं उहे मुलाज़िम जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई नथी थिए ऐं इहे रिपोर्टूं हमेशह साइडलाइन थी वञनि थियूं ऐं ॾिठो वञे त हाणे ॾिसणो इहो आहे त छा हीअ रिपोर्ट पे जेका आहे उहा साइडलाइन थी वेंदी या इन ते बि को एक्शन थी सघंदो। अच्छा सगीर अव्हांखे यादि हूंदो त सेसी में बद इंतज़ामी ऐं करप्शन जे स्कैंडल्स ते पाण पहिरियां बि केतिरा ई प्रोग्राम करे चुका आहियूं। एतिरे क़दुरु जो पौरियतनि जी पेंशन संदन न्याणियुनि जे ॾाज जे नाले ते बि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां करप्शन जा स्कैंडल साम्हूं ईंदा रहिया आहिनि। हिन खाते में आख़िर बहितरी छो नथी अचे ऐं छा ही खातो करप्शन स्कैंडल लाइ ठहियलु आहे? ॾिसो नज़र त इहो ई अचे पियो छाकाणि जो उते पौरियतनि जी भलाई जे लाइ को ख़ासि कमु न पियो थिए ऐं मूं जीअं तव्हांखे शुरू में ई ॿुधायो त हिते वॾे
पैमाने ते जेके आहिनि उहे करप्शन जा स्कैंडल्स जेके आहिनि उहे ज़ाहिर थी रहिया आहिनि ऐं मुलविस कामोरनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई बि न पई थिए। सियासी भर्तियूं हुजनि या दवाउनि जी ख़रीदारी हुजे या नर्सिंग कॉलेज जी तामीरात हुजे या वरी इहे मैरिज ग्रांट या डेथ ग्रांट जे हिसाब सां जेकी केसिस हुजनि उन्हनि में बि जेका उहा करप्शन कई वञे थी। त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त हिकिड़ो अॻु में असीं जाली डिग्री वारो मामिलो बि जेको आहे उहो असीं रिपोर्ट कंदा आयासीं त उते सेसी में हिकिड़ी सिटी सर्कल जी चीफ मेडिकल ऑफिसर जी सरबराही में हिकिड़ी कमेटी जोड़ी वई हुई जंहिंखां पोइ तक़रीबन 20 खां वधीक माण्हुनि जूं जेके आहिनि उहे नौकरियुनि मां बरतरफ़ थिया ऐं वरी उनमें सिस्टम जे ज़रिए वरी भर्तियूं बि थियूं वरी उहे मामला बि तय थी विया। हालांकि 20 खां वधीक माण्हू जेके आहिनि उहे जाली डिग्री जी बुनियाद ते नौकरियुनि मां बरतरफ़ थिया वरी उते कोर्ट में सेटल थियो उनखां पोइ उन्हनि जी फेवर में कमेंट्स थी विया वरी उहे मामला जेके आहिनि रफ़ा दफ़ा थी विया। उनखां अलावा जेके आहिनि उहे नर्सिंग कॉलेज जी हिकिड़ी तामीरात थी ऐं उनखां अलावा उहे तामीरात में बि एडवांस में उन्हनि खे पेमेंट जारी कई एक्सिस में पेमेंट जारी थी वई पर उहो अञा ताईं मनसूबो मुकमल न आहे। वरी उनखां अलावा दवाउनि जी ख़रीदारी में इलाही जेको आहे उहो 80 करोड़ जो गबन कयो वियो। कॾहिं वरी गैरकानूनी भर्तियूं कयूं वञनि थियूं त ईअं ई मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे स्कैंडल्स जेके आहिनि उहे साम्हूं ईंदा रहनि था ऐं उन्हनि मुलविस कामरनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई नथी थिए। हाणे पाण अचूं था वर्कर वेलफेयर बोर्ड ते त वर्कर वेलफेयर बोर्ड में ही त पुराणो केस आहे 2 साल पुराणे जो त 2 अरब रुपयनि जी करप्शन थी हुई। इहा जेका उन वक़्त जो जेको सेक्रेटरी हुयो सईद जुमानी साहब इन मामले जी जांच कई हुई। डिसंबर 2022 में जेको उन कमेटी इहा ठाही उहा रिपोर्ट जुड़ी रिपोर्ट में इहा तस्दीक थी त 1 अरब 97 करोड़ रुपयनि जी जेका उहा वर्कर वेलफेयर बोर्ड में डेथ ग्रांट ऐं मैरिज ग्रांट जी मद में जेके आहिनि उहा करप्शन थी आहे। जाली पौरतनि जे नाले ते अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे केस मंज़ूर करे उहा रक़म हड़प कई वई आहे। उन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे ऑफिसर्स बि शामिल हुया बाद में उन्हनि मामिलो सेटल थी वियो ऐं उन्हनि जी जेका उहा सेटिंग थियण खां पोइ उहे वरी ॿीहर ऑफिसर साॻियनि पोस्टनि ते वेहिजी विया आहिनि। त हाणे इन्हनि ॿिन्ही खातनि में यानी इन्हनि ॿिन्ही इदारनि में लेबर खाते जे मातहत ही ॿई इदारा आहिनि सेसी ऐं वर्कर वेलफेयर बोर्ड। उन्हनि ॿिन्ही खातनि में सियासी भर्तियूं थियल आहिनि। उते डॉक्टर ड्यूटी नथा कनि छाकाणि जो उते जेके माण्हू भर्ती थियल आहिनि के MNA जूं घरवारियूं आहिनि के अॻूणनि पुलिस ऑफिसरनि जूं भेणियूं आहिनि के घरवारियूं उन्हनि जूं के वरी उन्हनि जा मिट माइट यानी उन्हनि माण्हुनि यानी उन्हनि डॉक्टरनि जो जेको आहे न बाअसर घराने सां तालुक़ु हुजण जे करे उहे अक्सर ड्यूटियुनि ते बि जेके आहिनि उहे नथा अचनि। त उन्हनि जो इहो हिकिड़ो अलॻि सां इशू आहे। उते यानी हिकिड़ी ॿेगी ठही वई आहे बाअसर माण्हुनि जी। उते तमामु वॾे पैमाने ते जेके आहिनि उहे सियासी बुनियादनि ते भर्तियूं थियल आहिनि। वॾनि घराणनि सां तालुक़ु रखंदड़ उन्हनि जी जेके औरतुनि जो जेको आहे उते भर्तियूं थियल आहिनि त उन्हनि उहे ड्यूटी बि कोन था कनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि खे शोकास नोटिस बि मिलंदा रहनि था बाद में उहे वरी शोकास नोटिस साइडलाइन थी वञनि था। त ही जेके आहिनि पौरतनि जी भलाई जे नाले ते इदारा ठहियल आहिनि पर उते अहिड़े क़िस्म जा वॾा स्कैंडल्स ज़ाहिर थियनि था। हर तरफ़ जेके आहिनि उहे करप्शन जा स्कैंडल ज़ाहिर थियनि था उते को भलाई जो कमु नज़र नथो अचे। सगीर हाणे इहो ॿुधाइजो त सिंध जे खुराक खाते में वधीक केतिरनि अरब रुपयनि जी कणिक गाइब थियण जी तस्दीक थी आहे ऐं इन स्कैंडल में खुराक खाते जे मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी आहे? ॾिसो खुराक खाते में त अरबे रुपयनि जी करप्शन जा जेके आहिनि किस्सा जेके आहिनि हाणे मशहूरु थी विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पाण प्रोग्राम बि जेके आहिनि उहे कंदा रहिया आहियूं। तक़रीबन जेको असां प्रोग्राम कयो होसीं अॻु में त 30 अरब रुपयनि जी कणिक चोरी थी चुकी आहे। इहा सरकारी तस्दीक थी आहे ऐं उहा जेका डायरेक्टर जी सरबराही में जेका कमेटी ठही हुई उन में इहा तस्दीक थी हुई। त हाणे वरी ॿीहर जेको आहे सिंध जे खुराक खाते इहो एतिराफ़ कयो आहे त छाकाणि जो 3 मुलाज़िमनि खे उन्हनि बरतरफ़ कयो आहे उन में इहे शयूं जेके आहिनि उहे ॼाणायल आहिनि त तक़रीबन 3 अरब 88 करोड़ यानी तक़रीबन 4 अरब रुपयनि जी जेका आहे उहा करप्शन जेका आहे उहा कई वई आहे ऐं उन में 3 कामोरनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे पर उन खां अञा ताईं रिकवरी न कई वई आहे ऐं उन्हनि खे रुगो नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। त उन में 3 अमलदार जेके आहिनि उहे खुराक खाते जो हिकिड़ो फूड इंस्पेक्टर आहे ज़हीर बिरोही जंहिं ते 2 अरब 9 करोड़ रुपयनि जी करप्शन साबित थी आहे उनखे नौकरी मां बरतरफ़ कयो वियो आहे। उन खां अलावा खुराक खाते जो आहे फूड सुपरवाइज़र ज़ेब अली मक्सी उन ते तक़रीबन 59.5 करोड़ रुपयनि जी करप्शन
साबित थी आहे उनखे बि जेको आहे उहो नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। अहिड़ी रीति आख़िर में जेको आहे खुराक खाते फूड इंस्पेक्टर अमानला जेको उहो मक्सी आहे उन ते 1 अरब 19 करोड़ रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम जेको आहे उहो लॻो आहे इहा करप्शन साबित थी आहे जंहिंखां पोइ उनखे नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। त मजमूई तौर ते ही 3 कामोरा आहिनि जिन 3 अरब 88 करोड़ रुपयनि जी करप्शन कई आहे उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। ही पुराणी को मामिलो कोन्हे। हिन जेका हाणे गुज़िरियल 3 सालनि खां खुराक खाते वटि कणिक पयल हुई उन साल 2022-23 ऐं 23-24 जो जेको वीट क्रॉप जो जेको हिते स्टॉक पियो हुयो उन जी कणिक जेका आहे उहा चोरी थी या गायब थी कीअं बि थियो उन्हनि जी लापरवाही ऐं उन्हनि जी मिसिंग जी बुनियाद ते तक़रीबन 3 अरब 88 करोड़ रुपयनि जो गबन जेको आहे उहो थियो आहे। इन्हनि 3 अमलदारनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। उन्हनि जा नोटिफिकेशन बि जारी कया विया आहिनि ऐं आख़िर में इहो चयो वियो आहे त इन्हनि 3 कामोरनि खां जेकी इन्हनि करप्शन कई आहे उहा रक़म बि जेका आहे उहा रिकवर कई वञे। सगीर खुराक खाते जे करप्ट ऑफिसर्स जी बरतरफ़ीअ वारे मामले ते सूबाई वज़ीर महबूब ज़मान जो हिकु बयान बि साम्हूं आयो त नौकरियुनि तां बरतरफ़ कयल मुलाज़िमनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे हड़प कयल समूरी रक़म वापसि वरिती वेंदी। अव्हांखे छा थो लॻे त छा इहो मुमकिन आहे करप्शन जा पैसा ॿीहर वापसि क़ौमी ख़ज़ाने में जमा थी सघनि था? अव्हां वज़ीर साहब जे अहिड़े मौक़िफ़ खे कीअं था ॾिसो? ॾिसो जेको खुराक खाते जो सूबाई वज़ीर आहे मखदूम महबूब ज़मान ॾिठो वञे त उन जे दौर में कार्रवायूं तमामु घणियूं थियूं आहिनि ऐं नौकरियुनि तां बि जेके आहिनि बरतरफ़ तमामु घणा थिया आहिनि छाकाणि जो खुराक खाते में इलाही वॾो गंद आहे ऐं उते अरबें रुपयनि जी करप्शन थी आहे ऐं ज़ाहिर आहे गुज़िरियल 3 सालनि खां कणिक पयल हुई ऐं वज़ीर साहिब इहो हाणे आयो आहे मखदूम साहिबु उन काफ़ी जेको आहे उहो एक्शन कयो आहे ऐं उन ते जेका उन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल बि थी आहे त उनजो चवणु इहो आहे त जेकी हाणे नौकरियुनि तां बरतरफ़ थियल मुलाज़िम जेके आहिनि खुराक खाते जा उन्हनि जा केस जेके आहिनि असीं एंटी करप्शन खे मोकिलींदासीं उन्हनि ते केस बि दाख़िल थींदा जेके बि करप्ट कामोरा हूंदा उन्हनि खे जेको आहे उहो ख़िलाफ़ कार्रवाई थींदी ऐं उनजो मौक़िफ़ जेको आहे उहो क्लियर आहे त अहिड़े क़िस्म जो जेको बि इन बदउनवानी में या करप्शन में जेको मुलविस हूंदो उन्हनि खां नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वेंदो। त ॾिठो वञे त हिन साल जेका तमामु घणो एक्शन थियो आहे ऐं अरबें रुपयनि जी करप्शन में मुलविस जेके खुराक खाते जा जेके कामोरा आहिनि उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। तक़रीबन 10 खां 15 माण्हुनि खे नौकरियुनि तां हिन वक़्त ताईं बरतरफ़ ही करे चुको आहे। उनखां अलावा तक़रीबन 50 खां वधीक अहिड़ा मुलाज़िम आहिनि या अहिड़ा खुराक खाते जा अमलदार जेके आहिनि उन्हनि खे शोकास नोटिस किथे फाइनल शोकास नोटिस बि जारी थी चुका आहिनि ऐं अहिड़ी रीति जेको आहे एंटी करप्शन खे बि मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे केस मोकिलिया विया आहिनि त एंटी करप्शन बि पंहिंजे हिसाब सां कार्रवाई करे रही आहे ऐं उन्हनि मुलाज़िमनि खां जेका उहा रक़म बि रिकवर करे रही आहे। त ज़ाहिर आहे खुराक खाते में अरबें रुपयनि जी करप्शन थियल आहे उन में बहितरी थियण में काफ़ी टाइम लॻंदो ऐं वज़ीर साहब जी सरबराही में हिकिड़ी सिंध काबीना कमेटी ठाही त खुराक खाते खे कीअं बहितर कजे उन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे सूबाई वज़ीर बि शामिल आहिनि ऐं आपाशी खाते जो सूबाई वज़ीर उन में जाम ख़ान शोरो साहिबु शामिल आहे। उनखां अलावा ज़रायत खाते जो सूबाई वज़ीर शामिल आहे मुकेश कुमार चावला शामिल आहे ॿिया उन में मेंबर बि शामिल आहिनि। त खुराक खाते में कहिड़ी सुठी पॉलिसी आणिजे कहिड़ा सुठा ऑफिसर मुक़ररु कजनि ऐं इन चोरी खां कीअं बचिजे इन समूरी हिकिड़ी कमेटी ठहियलु आहे ऐं उन कमेटी जो सरबराह बि मखदूम महबूब ज़मान आहे। त उन मामले ते जेको आहे उहो अगरि सुठे नमूने सां उन ते कमु थी सघे त खुराक खातो बहितर थी सघे थो पर रुगो स्कैंडल मथां स्कैंडल्स जेके आहिनि उहे साम्हूं अचनि पिया ज़ाहिर आहे उनमें उनखे ठीकु करण में वक़्तु लॻंदो। अच्छा इहो ॿुधाइजो त सिंध हुकूमत हेल ताईं केतिरा मेट्रिक टन कणिक ख़रीद करण जो हदफ़ मुक़ररु कयो आहे ऐं हेल ताईं केतिरी कणिक ख़रीद थी सघी आहे? ॾिसो सिंध हुकूमत हिन साल जेको आहे कणिक ख़रीदारी वारी पॉलिसी उहा तब्दील कई ऐं ॿियो वरी कणिक जी जेका उहा ख़रीदारी देरि सां शुरू कई त इन ॿिनि सबबनि जे करे खुराक खातो हिन वक़्तु परेशान आहे ऐं तमामु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिए पियो। जेको मुकमल जेको टारगेट आहे यानी जेको हदफ़ जेको हिननि जो मुकमल थियल आहे उहो आहे 10 लाख मैट्रिक टन। हाणे उहो मुक़ररु थियल जेको हदफ़ आहे उहो उन मां रुगो 10 लाख मैट्रिक टन मां हिन वक़्तु ताईं 1 लाख जेको आहे मैट्रिक टन कणिक
जी ख़रीदारी थी सघी आहे। उन जा सबब इहे आहिनि त हिकु त कणिक जेका उहो ओपन मार्केट में उनजो रेट वधीक आहे, ॿियो वरी हिन भेरे वीट ग्रोवर्स प्रोग्राम्स वारनि खे जेको आहे उहो शामिलु कयो वियो आहे। त हाणे उन में बि वरी काल हिकिड़ो नओं फ़ैसिलो अची वियो आहे त जन कणिक पोखी न आहे की उन्हनि खां पैसा जेके आहिनि उहे वापसि वरिता वेंदा। त तक़रीबन उहे 1800 जे लॻभॻि अहिड़ा जेके आहिनि उहे ग्रोवर्स आहिनि जन कणिक जी पोखी न आहे कई। जेके शिकायतूं सिंध जे ज़राइत खाते खे मिलियूं आहिनि त तक़रीबन 15 खां 20 करोड़ रुपयनि जी जेका उहा रक़म आहे जेका उन्हनि वरिती त सही, पर उन्हनि कणिक जी पोखी न कई। पोइ हुकूमत इहो फ़ैसिलो कयो आहे त उन खां जेके आहिनि उहा रक़म वापसि वरिती वेंदी ऐं 5 सालनि ताईं उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी का सब्सिडी न ॾिनी वेंदी। त हिन भेरे खुराक खातो तमामु परेशान आहे ऐं इहो चिटो इम्कान आहे त हिन साल जेको हदफ़ मुक़ररु थियल आहे उहो पूरो न थी सघंदो ऐं इन जे करे जेका उहा इन में जेके शामिल आहिनि वीट ग्रोवर प्रोग्राम में उन्हनि वटि कणिक न हुई ऐं हिननि कणिक देरि सां जेका ख़रीदारी शुरू कई। इन सबबनि जे करे जेका आहे हिन भेरे जेको आहे उहो जेको मुक़ररु थियल हदफ़ आहे उहो मुकमल न थी सघंदो। सगीर हिकु पासे कणिक ख़रीदारीअ जो हदफ़ हासिल थींदे नज़र न पियो अचे त ॿिए पासे वरी सूबे में कणिक जो नओं फ़सुलु लहण बावजूदि अटो सस्तो थियण बदिरां वेतर महांगो थी रहियो आहे। जेकॾहिं आवाम खे महांगो अटो ई ख़रीद करणो आहे त पोइ हुकूमती फ़ैसिलनि जो कहिड़ो फ्लोर मिल्स खे सब्सिडी ॾियण वारे फ़ैसिलनि जो कहिड़ो फ़ाइदो, अहिड़ा फ़ैसिला आख़िर कंहिंखे फ़ाइदो पहुचाइण लाइ कया वञनि था? ॾिसो, सिंध हुकूमत जेको पहिरीं बि सब्सिडी ॾिनी हुई 87 अरब रुपयनि जी, तक़रीबन उहा 87 अरब रुपयनि जी सब्सिडी जेका आहे उहा पाणी में हली वई ऐं किथे बि जेको आहे उहो अटो सस्तो न मिलियो। हालांकि उन्हनि फिक्स नोटिफिकेशन जारी कयो त 170 रुपयनि में फ़ी किलो जेको आहे उहो सरकारी रेट हुयो, उहो उते हर जॻह ते मिलणु घुरिजे हा, पर किथे बि न मिलियो। उहो अटो जेको आहे सस्तो थियण बदिरां वेतर महांगो थींदो वियो। किथे 120 रुपया मिलियो, किथे 130, 150 ताईं बि जेको आहे उहो अटो पहुची चुको हो। पर उहे 87 अरब रुपया जेके आहिनि इहे चई सघिजे थो त उन्हनि जी हिकिड़ी मिली भगत सां जेके आहिनि उहे खुराक खाते जे पेट जेके कामोरा आहिनि उन्हनि जे पेट में हलिया विया या फ्लोर मिल जेके उन्हनि जा पसंदीदा हुया, जेके नॉन फंक्शनल जेके फ्लोर मिलूं हुयूं उन्हनि खे इहे जेका आहे उहा सब्सिडी ॾिनी वई। त उनजो कंहिं बि क़िस्म जो को फ़ाइदो न पियो। हाणे बि जेका आहे इहे जेके सिंध हुकूमत जेके फ़ैसिला कया या उहा पॉलिसियूं ॾिनियूं त वीट ग्रोवर पॉलिसी उहे जेके हिननि कणिक जी ख़रीदारी वारी पॉलिसी ॾिनी उन में हालांकि ईअं करणु घुरिजे हा त ओवरऑल जनरल जेका उहा पॉलिसी ॾियणु घुरिजे हा, पर हिननि वीट ग्रोवर्स वारनि खे शामिलु कयो, उन्हनि खे DAP भाण ॾिनो ऐं उन्हनि खां ई कणिक जी ख़रीदारी जेका उन्हनि खां कई ऐं कणिक जी ख़रीदारी बि उन्हनि देरि सां शुरू कई। त हाणे वीट ग्रोवर प्रोग्राम में जेके आहिनि उहे हक़ीक़ी आबादगार जेके आहिनि उहे शामिलु न आहिनि, आम ग़रीब माण्हू उन में शामिलु न आहिनि। तक़रीबन कुझु जेके आहिनि उहे मनपसंद उन्हनि माण्हू बि उन में शामिलु आहिनि जिन वटि कणिक हुई ई न। त अहिड़े क़िस्म जो जेको आहे उहे ग़लतियूं जेके आहिनि उहे आवाम खे जेको कंहिं बि क़िस्म जो को फ़ाइदो नथो मिले। हुकूमती इन्हनि ग़लतियुनि खे ठीकु करिणो पवंदो, पॉलिसियूं बहितर जेके आहिनि उहे करणियूं पवंदियूं। उन सबब जे करे जेको आहे आवाम खे जेको आहे उहो नुक़सानु पहुचे थो। त जेसि ताईं फ़ैसिला जेके आहिनि उहे बहितर न थींदा तेसि ताईं अहिड़े क़िस्म जा ईअं मामला हलंदा ऐं सब्सिडी बि जा जेके पैसा आहिनि उहे पाणी में हलिया वेंदा। ठीकु आहे, वॾी महिरबानी सकीर। अवां हिन ॿिनि इंतिहाई अहम मामलनि बाबति असांजे नाज़रीन खे तफ़सीलुनि सां आगाह कयो आहे। नाज़रीन, ईंदड़ हफ़्ते कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी कलीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।